करीम बख्श रोड़ी मां असांजे रिपोर्टर आवाज़ टीवी जे रिपोर्टर जॉइन कयो आहे। उन्हनि खां ज़रूर पुछंदासीं गुलाम भाड़ो जो केस उन हवाले सां तव्हां वटि कहिड़ी अपडेट आहे। करीम बख्श साहब अस्सलाम वालेकुम। जी करीम बख्श साहब, गुलाम भाड़ो वारो वाक़ियो तव्हांजे साम्हूं आहे ऐं तव्हां रिपोर्टिंग कई आहे, छा चवंदा हिन हवाले सां? हिन वक़्तु केस जी छा अपडेट आहे? ॾिसो, मां तव्हांखे ॿुधाईंदो वञां त गुलाम भाड़ो जेको मुबैना कारे इल्ज़ाम हेठि 18/4 ते ॻोठ शाहबख्श भाड़ो जेको अलिफ कचे जो इलाइक़ो आहे, उन खां हिकु जेको दरिया वीचारी न्याणी जेको 11 बजे राति जे जेको अंधारे में जेको तड़पंदे उते पहुती अची झांगड़ो थाणे ते। झांगड़े थाणो जेको आहे कंहिंखे बि अपडेट न ॾिना। उनखे 5 ॾींहंनि खां पोइ 20 तारीख़ ते जेको आहे हिनखे कोर्ट में जेको आहे अदालत में पेश कयो। अदालत उते जेको मोहम्मद यूनुस हुयो उनजो मामो ऐं उन सां गॾु उनजो पीउ हुयो इम्तियाज़, ॿुधायो पियो वञे कि उन जेको आहे मिंथ में न्याणी खे कयो कि पटको मेड़ थी, ॿुधायो पियो वञे कि उनजा फुटेज बि न आहिनि पटके जा, कि उन मेड़ कई इलाज कयो। उन सां गॾु गॾु इहो बि मां नाज़रीन खे इहो ॿुधाईंदो आहियां उन्हनि जो इलाज उन खां पोइ पुलिस कस्टडी में हुई। कुझु जेको आहे पुलिस जो बि इन्वॉल्व जेको आहे हिन में अचे पियो, छाकाणि त पुलिस बि आसरो ॾींदी आहे वञ ऐं जेको आहे तव्हांजा माउ पीउ आहिनि हाणे ईअं न कंदा ऐं तव्हां हलिया वञो, हाणे बिल्कुलु हरगिज़ तव्हांखे क़तल न कंदा, असां वेठा आहियूं ऐं कोर्ट जेको आहे तव्हां सां वेठी आहे। त उनमें कोर्ट में जेको आहे ॾटेबाज़ी हिकिड़ो ड्रामो रचाए इन न्याणी खे जेको आहे मामो ऐं मामे जी रज़ामंदी ऐं उनजी पीउ जी रज़ामंदी, इम्तियाज़ ऐं मोहम्मद यूनुस जी रज़ामंदी खां पोइ न्याणी खे रज़ामंद कयो। उन खां पोइ अदालत सगोरी उनजी न्याणी जी रज़ामंदी ते पोइ उन्हनि टिन्हिनि हवाले कयो। उन खां बाद में जेको आहे 12 ॾींहंनि खां पोइ राति जो जेको ऊंधाई में इनखे ॿीहर जेको आहे बेदर्दी सां उते 4 जवाबदार जेके आहिनि मामे मौला बख्श यूनुस ऐं संदसि पीउ जो बि नालो आहे ऐं ॿियो जेको सिकी लधो आहे जेको हिनजो मुड़ुसु आहे जेको चए थो मां पंहिंजी घरवारी खे मारे ऐं नक मथे कयो आहे। ठीकु आहे, अॻु में त उनखे पुटी मरणु घुरिजे, छोकी न्याणी आहे जेकॾहिं इल्ज़ाम हयो आहे त तव्हां हुनखे कढे छॾियो, मारण जी छा ज़रूरत आहे? हुनखे तड़पाए छोकी हिते हिकु दरिया आहे, दरिया खां पोइ इहो शाहबख्श जेको आहे भाड़ियो आहे जो इलाइक़ो आहे जेको ॻोठ आहे कचे में इलाइक़े में आहे, त हुते हुनखे मारे करे राति जो कंहिं बि तरीक़े सां पुलिस खे इतला ॾिनो। पुलिस वरी उते वई राति जी ऊंधाई में पुलिस इस्पताल इंतज़ामिया खे बि रोकियो वियो, मीडिया खे न ॿुधायो वञे ऐं उहा लाश जेको राति ई राति पोस्टमार्टम कराए 11-12 बजे उहे खणी आहे। उहे सॼी राति गुज़री वई, सॼो ॾींहुं गुज़री वियो। 4 बजे अची करे किथां माना हिकिड़ी हवा लॻी, वायरल थी का ॻाल्हि, त उनमें वठ सठ थी वई। उनमें एसएचओ ॿुधायो कि असां जेको आहे हिनखे गिरफ़्तार कयो आहे मौला बख्श खे, जॾहिं त हुते गिरफ़्तार 2 हुया, हुनजा सिकील तो मुड़ुसु हुयो ऐं जेको आहे मौला बख्श जेको आहे भाड़ो हुयो उहो बि मामो ॿुधाए पियो वञे। उहे ॼणा 2 ॼणा गिरफ़्तार हुआ। उन सां गॾोगॾु इहे बि असांखे तरीन वटां मालूमात थिए पई कि हे गिरफ़्तार 7 ॼणा हुया। 7 ॼणा जेको एसएचओ जेको आहे झांगड़ो पुलिस आहे उन्हनि मां 6 ॼणनि खे जेको आहे ॾिती लेती बाद जेको आहे 5 ॼणनि खे आज़ादु कयो, 6 खे जेको आहे लिकाए छॾियो, जेके 2 इलाइक़नि में नज़र अचनि पिया, सोशल मीडिया ते वायरल थियनि पिया इहे तस्वीरूं बि। त उन सां गॾोगॾु अदालत में जॾहिं इन्हनि खे खणी आया त हिकिड़े जेको आहे उनखे वठी आया हुते मौला बख्श भाड़े खे जेको इतराफ़ जेको आहे सोचो वटि बयानु कयईं। उन खां पोइ 4 ॾींहंनि जी जिस्मानी रिमांड ते कोर्ट जेको आहे इनखे पुलिस झांगड़ो पुलिस हवाले कयो। जॾहिं झांगड़ो पुलिस खां असां ॿीहर अपडेट वठण लाइ पहुतासीं त एसएचओ जावेद अहमद मेमून हुयो झांगड़े थाणे जो एसएचओ, असां चयोसीं हिन जा अपडेट ॾियो, घणा केतिरा माण्हू गिरफ़्तार आहिनि, केतिरा जेको आहे तव्हां अॻिते केस वराई कीअं कई आहे, कीअं हे राति जी ऊंदाही में तव्हांखे ख़बर पई, त उन का बि असांखे मालूमात न ॾिनी। ऐं जेको आहे चई एसएसपी सखर अज़हर मुगल जेको आहे सख़्ती सां मना कयो आहे कंहिं मीडिया वारे खे जेको आहे फुटेज ठाहिण न ॾिनो वञे। हिकु ॾींहुं पहिरियां यादि रहे त हिकु ॾींहुं पहिरियां इहे फुटेज जेको आहे कंहिं साफ़ जेको आहे ठाहिराया। उन खां पोइ बि बाद में जॾहिं असां पहुतासीं त असांखे साफ़ इन जावेद जेको आहे एसएचओ आहे मेमून आहे उन इनकार करे छॾियो, ख़ाली थाणे जा बि फुटेज नुक़सान ॾिना विया। छाकाणि त इहा पुलिस जी जेकी आहे पंहिंजी हिकिड़ी रवायत बरक़रार रही आहे, कंहिं बि जेको आहे इंट्रोनमेंट में माना उहे जेको मुदालखत में का बि उहा शइ ज़ाहिर ओपन करे न ॾींदा आहिनि। जेकॾहिं साफ़ हुजनि त उहे ज़ाहिर करनि, उहा शइ बाबा हे ॻाल्हि आहे, हे पंधा एतिरा जवाबदार गिरफ़्तार कया आहिनि, एतिरो ही मसइलो थियो आहे, इन्वेस्टिगेशन हले थी। पर उन्हनि सां गॾोगॾु साफ़ पुलिस जी बेइतमादी आहे। असां इहो ॾिसूं पिया कि कॾहिं वारिस कहिड़ो बयानु ॾियनि पिया, कॾहिं कहिड़ो बयानु। लॻे थो इहो केस जेको आहे
डामाडोल कयो वेंदो। जी ठीक है, पीर बख्श इहो ॿुधाइजो हींअर हिन जो जेको केस आहे उहो सरकारी मुद्दत में दाख़िल कयो वियो आहे त जेतिरा बि जवाबदार गिरफ़्तार कया विया आहिनि उन्हनि जी का अदालत में पेशी थी आहे, अदालत सगोरी हिन जे मथां छा रिमार्क्स ॾिना आहिनि? अदालत इहो जेको आहे इन्हनि जो फरियादी ॾिसो न, फरियादी आहे SHO जावेद अहमद मेमून सरकार जी फरियाद में जेको FIR मुद्दत कई वई आहे, पर जेके हिकु हेड कांस्टेबल आहे अलावर आयो उहो शाहिद आहे, हिकिड़ो आबास जेको आहे चापचार आहे सिपाही आहे, उहे जेके शाहिद आहिनि। फरियादी जेको आहे इहो जावेद SHO झांगड़ो जावेद मेमून आहे। उन्हनि जेको आहे कोर्ट में IO जेको आहे असगर अचराणी जेको आहे उहो अदालत में हिकिड़े ॼणे खे खणी आई, जॾहिं त मां तव्हांखे पहिरियां बि ॿुधायो कि 2 लाख में हुया, उन्हनि ॾेखारिया कंहिं मीडिया दोस्त खे कंहिं बि मार्फत, त उन्हनि सां गॾो गॾु ॿियो ज़ाहिर ई न कयूं, सिकील तो हिकिड़े खे कोर्ट में खणी आया, कोर्ट में खणी करे उहो ज़ाहिर कयूं त उन्हनि खे अदालत खे कयूं त असां जेके हिन सां पुछा गुछा कंदासीं, असांखे हिन जी रिमांड ॾिनी वञे। उन वधीक रिमांड वठण जी कोशिशि कई, पर कोर्ट सगोरी जेको आहे सिविल जज जेको आहे हिननि खे 4 ॾींहंनि जी जिस्मानी रिमांड ते जेको आहे हिनखे पुलिस हवाले कयो आहे। अञा ताईं का बि बाक़ी इहे अफ़वाह हलनि पिया कि हाणे जेको आहे मुख़्तलिफ़ जेके जेको सहाफ़ियुनि खे घुराए करे बयानबाज़ी थिए पई